कुंभ मां महीनो अॻु अगवा थियल नाए क्लास जी शागिर्दियाणी बाज़ियाब नाहे थी सघी, जंहिंजे वारसनि पारां संदसि बाज़ियाबी लाइ एहतिजाज कयो वियो। कुंभ में एहतिजाज कंदे शागिर्दियाणीअ जे पीउ सुभान अली तुमराणी ऐं अमड़ मसमाद सुभान ख़ातून मीडिया सां ॻाल्हाईंदे इल्ज़ाम हयो त असांजी 14 वरियनि जी न्याणी सुल्ताना जेका नाए क्लास में पढ़ंदी हुई, उन सां ज़बरदस्ती कूड़े निकाह जो ड्रामो रचायो वियो आहे। हुननि चयो त असांजी न्याणीअ खे साले पट वासी अब्दुल सत्तार मेहराणी हथियारनि जे ज़ोर ते अगवा करे वियो आहे, जेको हाणे निकाह जो कूड़ो ड्रामो रचाए रहियो आहे, पर न्याणीअ खे अदालत में पेश नथो करे। अगवा करे स्कूल को खणी वियो आहे, जंहिंजी उमिरि आहे 14 साल। कोर्ट में भी कोन विया आहिनि, न कोर्ट ते जेको आहे सो चाढ़ी अथनि, न कुझु जेको आहे सो चवनि था त असां निकाहनामो कयो आहे। निकाहनामो बि जाली आहे। मूंखे ख़र्चो आहे त मुंहिंजी धीउ खे मारे छॾियो अथनि। कोर्ट ते असां कोर्ट जा चकर था कटियूं, कोर्ट जा चकर कटी न कोर्ट ते आया आहिनि, न ज़ाहिर था करनि छोकिरी, कूड़ा केस असांजे मथां करनि था। एहतिजाज कंदड़नि सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस IG सिंध ऐं SSP खैरपुर खां मुतालबो कयो त संदन न्याणीअ खे बाज़ियाब कराए ॾिनो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।